फ़कीर अस्सलाम वालेकुम। छा हाल वाला, ख़ुशि आहियो? कहिड़ा सही मज़े में जो हाल वाल। अॼु सिंध लाइन जो माशाल्लाह अॼु मज़ो पिया वठूं। लाड़काणे खां नसीराबाद जे तरफ़ निकिता आहियूं। सो माशाल्लाह सिंध लाइन कोच तमामु बहितरीनु कोच आई आहे ऐं तमामु VIP ऐं AC जे हिसाब सां त तमामु बहितरीनु ज़बरदस्त। जो हाल वाल कीअं लॻी तव्हां सिंध लाइन जी सर्विस? सिंध लाइन जी सर्विस साईं भली रही ऐं लाड़काणे खां वठी नसीराबाद ताईं कराची ताईं सफ़ा यक लॻी पई आहे। AC में हर ॻाल्हि में गाॾी नयूं। दोस्तो फ़कीर खां हाल वाल वरितोसीं सिंध लाइन जो। माशाल्लाह सिंध लाइन जी बहितरीनु सर्विस बि ऐं मयार बि माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं AC जे हवाले सां बि तमामु ज़बरदस्त कोच आहे ऐं स्पेशल कोच आई आहे। हीअ माशाल्लाह असांजे लाड़काणे खां कराची ऐं कराची खां लाड़काणे ताईं वारनि जो जे लाइ ख़ुशख़बरी ऐं सुठो सफ़र आहे। माशाल्लाह तमामु बहितरीनु कोच आई आहे। महिरबानी।